अवल तारीफ़ कजे अल्लाह जी जंहिं जोड़ियो जग जहान। भी तारीफ़ कजे मिठड़े मोहम्मद जी जेते उम्मता दो ईमान। री तारीफ़ कजे मुश्किले खुशालीअ जी जंहिं कंबायो कुफरान। चौथी तारीफ़ कजे इमाम हसन जी जंहिं पीतो ज़हर खे जाम। पंजी तारीफ़ कजे इमाम हुसैन जी जंहिं करबला में बचायो कुर्बान। जतोई पढ़ सुबहान जो सच्ची ज़ात वा सैयद जी।